मोरो सिंध का ख़बर शामिल कजे थी। सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो शहर के अल फुकरा कॉलोनी के रहवासी ज़ाल महबूब अली लुंड पैंजे पुटन माशूक अली लुंड, फारूक अली लुंड, आसिफ अली लुंड, अमजद अली लुंड, शाहिद अली लुंड और ज़ुहैब लुंड सां गॾिजी एहतजाज कंदे चयो आहे त पंहिंजे मुड़ुस खां पंहिंजे औलाद जो हिसो घुरण ते मुड़ुस ऐं ॾेर मुंहिंजे पुटनि जे जान जा वेरी बणिजी विया आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां मथां हमिलो करे मारकुट पिणु कई पई वञे। जॾहिं त 3 ॾींहं अॻु मोरो पुलिस पारां वांगार वहंदे मुंहिंजे पुटनि मथां मोटरसाइकिल चोरीअ जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिं बाद मोरो पुलिस पारां असांजे घरनि में दाख़िल थी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कयो वियो आहे। मोरो पुलिस पारां घर में मौजूद बेॾोही माण्हुनि खे गिरफ़्तार करण बाद मोरो थाणे अंदरि सख़्त तशदुद कयो। अहिड़ी दरख़्वास्त जज साहब खे ॾिनी वई, जंहिं मोरो थाणे ते छापो हणी बेगुनाह बांदी बणायलनि खे आज़ादु करायो वियो आहे। संदन वधीक चवणु हो त असां मोरो शहर जा शरीफ़ शहरी ऐं इज़तदार घराणे सां तालुक़ रखूं था। मजबूरी तौर असां वॾी तकलीफ़ बाद मीडिया अॻियां आया आहियूं। एसएसपी नौशरो फरोज़ ऐं डीएसपी मोरो खे उन मामले जो नोटिस वठणु घुर्जे ऐं बासरनि जी वांगर वहण बजाए मामले जी इंक्वायरी कराई वञे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। असांखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मथे ॾिनल बासर हूंदा। नालो ॿुधायो, केरु आहियो? मेतड़ा आहियूं। जी साईं, छा थियो आहे? असांजे राति 2 बजे पुलिस घर में घुरी आहे, दर दर भञे ॿारनि चए सभु मर्द माण्हू केरु कोन्हे, तव्हां केरु ॾियो? चयो असांखे मर्द माण्हू खपनि। मर्द माण्हू होई करे घर में घिरी ऐं दर भञे ऐं टपड़ टोड़ा कढी खोले कहिड़ा टपड़ खणी आहिनि, पैसो ॾोकड़ खणी आहिनि। असां सां बेवाजबी वॾी थी आहे। अच्छा, को अॻ में को आहे तव्हां ते? कुझु बि कोन्हे, न दाद न फिरियाद, कुझु बि कोन्हे, न दाद न फिरियाद। केस अॻ में छोकिरो ॿधो 4-5 ॾींहं अॻ में, ऐं अलनवाज़ चयो साहब लियाकत छॾाए हुनखे, मां वेठा मूंखे घुराई बाबा तव्हां को कुझु त असां वेठा आहियूं, वॾा असांखे ॿुधाई आहे न त बसि ईअं हर भलो शिकायत कढंदो आहे ॿाहिरि, जे शिकायत बि कान्हे का। पर पैसा चाह पाणी मूंखे साहब छॾायो आहे, साहब ॾींदो तोखे पाण ई। पुलिस वारा किथां जी पुलिस आहे? नेपाल जी पुलिस आहे, अलनवाज़ ऐं मंजूर भट्टी, मक्कन शाह। ठीकु आहे। 2 बजे राति असां ॿारनि सां गुंडागर्दी